पंहिंजी धरतीअ ते को बि गुनाहगार न बख़्शो वेंदो, को बि कासिर, को बि गद्दार न बख़्शो वेंदो। रूप रहबर जो वठी न सघंदो रहज़न कोई, हाणे बेदार थियो आहे बलारनि जो वतन। मुंहिंजूं भेनरूं ऐं माइरूं ऐं नौशहर फिरोज जा गैरतमंद ऐं बहादुर साथियो, सभिनी पार्टियुनि जा आयल दोस्तो, जीअं सिंधु देश जी साईं जीएम सैयद। दोस्तो, ही सभिनी जो हिकु मज़लूम माउ खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ सभिनी जमायतुनि जे पारां ही एहतजाजी धरणो मुनक़िद थियल आहे ऐं हिते वेही जेको ही डिसिप्लिन ख़राब थियो आहे, हक़ीक़त इहा आहे त असांखे दिली तरह ॾुख ऐं सदमो पहुतो आहे। दोस्तनि खे सब्र ऐं बर्दाश्त जो दामन हथ मां न छॾणु खपे। आउं इहो वाज़े कयां थो त सिंध जे अंदरि वफ़ाक़ी जमायतूं हुजनि, चाहे पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग हुजे, मज़हबी जमायतूं हुजनि, वफ़ाक़ी जमायतूं हुजनि, उहे सिधी अणसिधी तरह पंजाब जी नुमाइंदगी कनि थियूं ऐं उनजी दलाली कनि थियूं। उन करे ही जेकॾहिं गॾियल को मेड़ आहे त हिते अहिड़े क़िस्म जी रवश असांखे बहितर नथी लॻे। मुंहिंजा प्यारा भाइरो, मुंहिंजी सिंध जंहिं मुसीबतनि, तकलीफ़नि ऐं ईज़ाउनि में वरतल आहे, जो किथे बि कंहिं माण्हूअ जी न जान सलामत आहे, न माल सलामत आहे, न इज़तूं सलामत आहिनि। एतिरी त बेहसी आहे जो मासूम ॿार खीर पीआ ॿारनि खे बि अगवा करे तावान वरिता था वञनि। पर हुकूमत हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो जोॻो क़दम न खंयो आहे जंहिंसां सिंध जे माण्हुनि खे को इंसाफ़ मिली सघे। पर अॼोको ही एहतजाज असांजे भाउ इमरान जोखे जे अमड़ खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ, उन्हीअ खे बाज़ियाब कराइण जे लाइ एहतजाज कयो पियो वञे। जेका न्याणी गुज़िरियल 4 महीननि खां वठी लगातार एहतजाज पई करे, बुख हड़तालूं पई करे। मां बि 2 अढाई दफ़ा अमड़ सां प्रेस क्लब ते बि मिलण वियो आहे। एहतजाज में बि मुंहिंजी पार्टी हिन शहरवासियुनि सां हमेशह गॾु रही आहे। पर अॼु 4 महीना गुज़री चुका आहिनि त वक़्त जा नाम निहायत हुकुमरान, जेके सिंधी माण्हुनि जे वोटनि ते इक़्तिदार जे अहवालनि में वेठा आहिनि, उहे अॼु हिकु मज़लूम नियाणीअ खे इंसाफ़ ॾियारण खां लवाइनि पिया। असां सिंधीअ में चवंदा आहिनि त ॾाढे ते कावड़ चढ़े कोन, पंहिंजे तो लहे कोन। मिर्ज़ा साहब जी कावड़ क़ौम परस्तनि ते त ख़ुदा कारण आहे, पर ही न्याणी जेका मुसलसिल एहतजाज पई करे, जंहिंजे पुट खे पुलिस वारा अगवा करे, यरगमाल करे, बंदि करे वेठा आहिनि, उन्हनि खां उन्ही खे बाज़ियाब नथो कराए सघे। आउं चवां थो इहा वॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। वक़्त जे हुकुमराननि पंहिंजूं अखियूं न खोलियूं त हुननि खे वरी मोटी बि सिंध जे माण्हुनि वटि अचणो आहे। उन्ही करे असां इंतिज़ामिया खे, ख़ुसूसन ही डीपीओ
साहब ऐं ख़ानदानी तरह सुञाणांसि तो चङो माण्हू आहे। असां उन खे चऊं था त हिन इमरान जोके जी नए सिरे सां तहक़ीक़ात करे सिपाहियुनि खां असांखे इमरान बाज़ियाब कराए ॾे। तुंहिंजो देश मुंहिंजो देश। न त ही एहतिजाजी तहरीक ऐं शहरी एक्शन कमेटी जे इन क़दम खे साराहियां थो, जंहिंमें सभई पार्टियूं शामिल आहिनि, ख़सूसी तौर ते सहाफ़ी बिरादरी जिन अमड़ जी वारसी कई आहे। इमरान जोकियो के अमड़ जा क़ौमी तहरीक जा कारकुन बि वारस आहिनि। असां अमड़ खे इहो यकीन था ॾियारियूं त ही रहबर सिंध GM जा सिपाही तोखे ज़रूर इंसाफ़ ॾियारींदा। तो असां जदोजहद में गॾु हूंदासीं ऐं जेतिरे ताईं इमरान जोखो बाज़ियाब न थींदो असांजी जदोजहद जारी रहंदी। असां सम्झूं था त ही रियासत मुकमिल तरह सां नाकाम थी चुकी आहे। हिते दोस्तनि खे तकलीफ़ ज़रूर पहुती हूंदी, पर असां चऊं था त सिंध जा ज़बानूं, सिंध जा वात रत सां भरियल आहिनि। असांजा कई घोट असांजा शहीद कया विया आहिनि। खुद बेनज़ीर शहीद थी, मुर्तज़ा शहीद थियो, ज़ुल्फ़कार भुट्टो थियो, टोड़ी फाटक जा शहीद थिया। MRD जी तहरीक में माण्हू हुआ, उन्हनि सभिनी जा पेरा पंजा पंहिंजे घर में आहिनि। उहे असांजे क़त्लनि खां आजा न आहिनि। उन करे ही जेका नफ़रत आहे उहा फितरी आहे, पर असांजे कारकुननि खे डिसिप्लिन अख़्तियार करणु खपे। पाण अमड़ खे इंसाफ़ ॾियण जे लाइ जेकॾहिं नवाज़ लीग जा ॿिया दोस्त अचनि था त सुठी ॻाल्हि आहे। असां चऊं था त सिंध सॼी क़त्लगाह लॻी पई आहे। क़बीलाई तकरार हथ वठी कराया था वञनि, जंहिंमें सिधियूं सयूं एजेंसियूं मुलविस आहिनि। टारगेट किलिंग रोज़ जो मामूल आहे। अगवाऊं, फुरूं, धाड़ा, उन्हनि जो त को शुमार ई कोन्हे को। हिन मुल्क में को न कानून आहे, न अदल आहे, न इंसाफ़ आहे। हिते जेकॾहिं राज आहे त गुंडनि बदमाशनि जो राज आहे। ऐं असां चऊं पिया त सिंध जा वारसो तव्हांखे अख पटणी पवंदी। तव्हांखे जदोजहद जो रस्तो अख़्तियार करे सिंधी क़ौम सां इंसाफ़ करणो पवंदो। हाणे वक़्तु अची वियो आहे त मिस्र वांगुरु या ॿिनि ज़िंदा क़ौमुनि वांगुरु जदोजहद जो रस्तो अख़्तियार करे लखनि जे तइदाद में माण्हू निकिरी आया था। यकीन सां चवां थो त अवाम खे, क़ौम खे वॾी ताक़त आहे। तव्हां हिकिड़ी वॾी ताक़त आहियो। उहा ताक़त तव्हां हासिल इन सूरत में करे सघियो था छो त हिते हाणे हर माण्हू चए थो त बाबा रियासतूं में पाकिस्तान नाकाम थी चुको आहे। हाणे रहबर सिंध साईं GM जे फ़िक्र खे अमली जामू पाराइण जो वक़्तु अची वियो आहे। ही पाकिस्तान दोखो, ठगी ऐं फ़रेब खां सवाइ कुझु कोन्हे, जेको पंहिंजे मंतक़ी अंजाम जे तरफ़ तेज़ीअ सां वधे पियो। मुंहिंजा भाइरो, अॼु आउं एक्शन कमेटी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में हिते आहे। अलायंस जा छा बि आहे, पर ही क़ौमी तहरीक जा कारकुन असांजी इमरान जोखे जे अमड़ खां इंसाफ़ ॾियण जे लाइ हिते गॾु थिया आहिनि। ऐं हाणे हिन मसइले में ईअं हथु न निकिरंदो। एक्शन कमेटी पंहिंजो प्रोग्राम जारी रखंदी ऐं जीअं सिंध क़ौमी महाज 1 महीने खां पोइ वरी हिते धरणो हणंदो। 1 महीने ताईं जेकॾहिं इमरान जोखो बाज़ाब न थी आयो त वरी ही रोड बंदि कंदासीं। अॼु 4 कलाकनि जे लाइ बंदि थियो आहे, सुभाणे सॼो ॾींहुं बंदि करे वेंदासीं। जेकॾहिं इहो अञा बि एजेंसियूं ऐं मुल्क जा हुकुमरान पंहिंजा आँखियूं न खोलींदा त पोइ हमेशह जे लाइ बि धरणो हणी त न उथंदासीं। का बि
रोड बंदि करे वेंदासीं जेतिरे ताईं इमरान जोखियो बाज़ाब न थींदो। सभिनी खे ख़बर आहे DPO IG ॿिया टिया घरू वज़ीर शोन थो ॿुधाए त हक़ीक़त छा आहे। जेकॾहिं इमरान जोखियो बाज़ाब न थी आयो, हक़ीक़तूं जेके आहिनि उहे ज़ाहिर न कयूं वयूं त एहतिजाज जो दाइरो हाणे सिंध ताईं वधंदो, सॼी सिंध में एहतिजाज थींदा। सिर्फ़ इमरान जोखियो अगवा न आहे थियल, आकाश मलाह बि अगवा थियल आहे, नूर मोहम्मद ख़ासि कहिड़े बि असां वटि न आहे जंहिंखे 1.5 साल गुज़री चुको आहे। ऐं हाणे वरी मेरापुर जे अंदरि या सिंध जे जन गोलारती हुजे या कराची हथ वठी साज़िशूं करे पंजाबी क़ौमी तहरीक के ख़िलाफ़ ऑपरेशन बि कराइनि पिया। ऐं हाणे मेरापुर जे पंजाब में वञी केस दाख़िल करे असांजे कारकुननि खे खणायो आहे। असां चऊं था त इन्हनि हरकतनि खां पंजाबी बाज़ न आया त पोइ सॼी सिंध चवंदी भाग पंजाबी भाग, पंजाब ताईं तव्हांखे जुती हथ ॾींदी। ही धरती सिंधियुनि जी आहे, हिन धरती जा वारस असां सिंधी आहियूं, कंहिं गैर धारे जी न आहे। असां पंहिंजी धरती गैरनि जे हवाले करण जे लाइ तयारु न आहियूं। तव्हां दोस्तनि जी, क़ौमी कारकुननि जी, सभिनी पार्टी जे दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं असांजी जेका न्याणी नवीदा करोड़ सां ज्यादती थी आहे, उन्ही जे जवाबदारनि खे बि अदालत जे कटहरे में आंदो वञे। इहा असांजे हिन सभिनी माण्हुनि जी घुर आहे। असां मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियण निकिता आहियूं ऐं ॾियारींदासीं। इहो असांजे अमड़ सां वाइदो आहे।